बीएम ख़बर नाज़रीन नवाज़ सां शेयर कंदासीं। कोटड़ीअ मां त कोटड़ी वेझो ॻोठ बादल शोरो में मामूली ॻाल्हि तां शोरा बिरादरी जी ॿिंदुरनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान गोलियूं कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण सबबि 18 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन नवाज़ सां शेयर पिया कयूं। कोटड़ी मां ॻोठ बादल शोरो में मामूली ॻाल्हि तां शोरा बिरादरी जी ॿिंदुरनि में झेड़ो थियो आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त कोटड़ी जे ॻोठ बादल शोरो में मामूली ॻाल्हि तां शोरा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान गोलियूं कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण सबबि 18 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कोटड़ी मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर असद मंगनियो खां। जी असद, लोणीकोट भरिसां ॻोठ बादल शोरो में मामूली ॻाल्हि तां शोरा बिरादरी जे ॿिनि धुरनि में जेको आहे झेड़ो थी पियो आहे। कुहाड़ियूं लठियूं ऐं गोलियूं लॻण सबबि 18 ॼणा जेके आहिनि सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे जेको आहे ॻोठाणनि रक्षण ऐं टिंकिंग ज़रिए जेको आहे DHQ कोटड़ी अस्पताल पहुचायो वियो आहे। ज़ख़्मियुनि में जेके आहिनि कासिम शोरो, पुनल शोरो, अताला शोरो, रबनवाज शोरो, असगर शोरो ऐं ॿिया जेके आहिनि शामिल आहिनि। जंहिंजी 3 ॼणनि जी जेकी आहे उहा हालत गंटी जो ई आहे। जन खे सिविल अस्पताल जेको आहे मुंतक़िल कयो आहे। होॾां वाक़े वारे बाबति जेको आहे ॻोठाणनि ते पुलिस पहुची वई आहे। जेको झेड़े ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। कुझु जेकी ॼणनि जी आहे गिरफ़्तारी पिणु कई आहे। जी ठीकु आहे असद, वॾी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ। नाज़रीन तव्हांखे अपडेट कयूं पिया कोटड़ीअ मां त कोटड़ी वेझो ॻोठ बादल शोरो में मामूली ॻाल्हि तां शोरा बिरादरी जी ॿिंदुरनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान गोलियूं कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण सबबि 18 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।